Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी छा थियो आहे सामल? परेशान पियो लगी? पूरब, वो केड़ो ॾींहुं आहे जो असां सुख सां रहिया हुजूं, हिक न ॿी परेशानी असांखे छॾे ई नथी। हिकिड़ो मसलो ख़तम थो थिए ऐं वरी ॿियो मसलो शुरू थो थी वञे। दुख सूरत ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। जेकॾहिं दुख ज़िंदगीअ में असांखे न मिलनि न त सुखनि जो अहसास ई कोन थींदो। हा हुर, दुख तकलीफ़ूं इंसान खे ख़ुशियुनि जो अहसास ॾियारींदियूं आहिनि, ऐं जॾहिं पंहिंजा दुश्मननि जे इशारनि ते हलणु शुरू कनि त पोइ हीअ दिलि सत ॻाइणु शुरू कंदी आहे। सामल, बाबो बचल खान वॾो आहे। जेकॾहिं तूं हुनजे ख़िलाफ़ वेंदे न, उनखे त ॾुख थींदो। इन जे करे चवां थी, हू जेको कुझु करणु चाहे थो उनखे करणु ॾे, हिकु न हिकु ॾींहुं। हक़ीक़त त बाबे बचल खान जे साम्हूं अचणी ई आहे ऐं पोइ उनखे ख़बर पवंदी। उन वक़्तु तमामु घणी देरि थी वई हूंदी हुर। करम खान बाबे बच्चल खान सां अहिड़ो कमु कंदो जो बाबा बच्चल खान खुदि ई राज में अकेलो थी वेंदो, ऐं पोइ पछताइण जे लाइ बाबा बच्चल खान खे वक़्तु ई कोन मिलंदो। पर ईअं बि त थी सघे थो न त बाबो बचल खान हक़ ते हुजे। पूर करम खान जहिड़े नांग सां हथ मिलाइण खां पोइ इहे ई ख़बरूं थियूं हलनि। बच्चल खान करम खान जे अॻियां कमज़ोर थी वियो आहे ऐं हली करम खान खां वञी माफ़ी वरिती। इहे ॻाल्हियूं बाबा बच्चल खान सम्झे ई नथो। असांजी जेका ॻोठ में इज़त हुई न, उहा त भई ख़तम थी। हाणे त आहिस्ते आहिस्ते सभु ॻोठ वारा असां खां नफ़रत कंदा ऐं असां सां हथ मिलाइण बि पसंदि कोन कंदा। बाबा साईं, छाजे करे परेशान आयो? कमदार, सोचां थो त बच्चल असांजी दावत त खाई हो, पर अञा ताईं बच्चल असांजी दावत छो नाहे झली? रसन न दावत मां तव्हांखे को फ़ाइदो कोन पहुचंदो। तूं अञा ॿार ई ॿार, तोखे अकुल किथे आ? जंहिं ॾींहुं बि बच्चल मुंहिंजी दावत झली न, उन ॾींहुं ई बच्चल पंहिंजे ॻोठ वारनि जे नज़रुनि में किरी पवंदो। सही था चओ रेस, मता इन करे तव्हांजी दावत न कई हुजई। बच्चल थोरा लाहिण वारनि माण्हुनि मां आहे। असां हुन जी दावत झली आहे, हू असांजी दावत बि ज़रूर झलींदो। पर छा कयां, बच्चल खे ॻाल्हियूं ई अहिड़ियूं ॿुधायूं था जो हींअर बच्चल रुगो वठ वठा में हूंदो। तंहिं करे असांजी दावत अञा ताईं न झली अथसि। रेस वॾा, कहिड़ी वठवठा में हूंदो? कमदार, बच्चल जेका ॾातू ऐं पीराणे जे पोयां बाहि ॿारी आहे न, उन ई वठ वठा में हूंदो। तॾहिं त इहो पीराणो ॾातू ढगे वांगुरु सहकी अचे मूं वटि पहुता। रेस भला इन सादिक जो छा सोचो अथव? मिठल, इहो सादिक ई हिनमहिल असांजे कम जो आहे। इन सादिक जे वसीले मां बच्चल ऐं बच्चल जे ॻोठ वारनि जो सुकून बर्बाद करे पोइ वरी सादिक खे ई पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदासीं। तंहिं करे सादिक खे फ़िलहाल पंहिंजे रस्ते तां हटाइण बेवकूफ़ी हूंदी। पर जंहिं ॾींहुं बि
मूंखे महसूस थियो त सादिक जा पर निकिरी आया आहिनि त इन सादिक जा पर कपे उनखे टुरुड़ बणाए ज़प को कराए पट ते किराईंदोमांसि। शाबाश थी सोरठ, शाबाश थी। मूं सॼो ॾींहुं तुंहिंजे घर में इंतज़ारु कयो ऐं तूं घर में पेर बि न रखियो। मां छा कयां में तेरी, मां त अचणु चाहियां पे पर पुफी मुंहिंजे पोयां लठ खणी बीठी हुई। चवे पई त जे करे तो मितेरी जे घर में पेर रखियो त तुंहिंजूं टंगूं भरी छॾंदमि। न इहा ॾाइण मरंदी ऐं न वरी तुंहिंजी जान छुटंदी। भले ऐं ही तूं हिते बीठी आई हा, ही लस्सी वठण पई वञी। अॼु मूं तुंहिंजा अफ़ाल ॾिठा। ओ इजो शैतान जो नालो खयो, शैतान हाज़िर। पिट पिट पर तव्हांजी पिट मूंखे कान लॻंदी हा। आऊं पिटे तव्हां ॿिन्हिनि जा सिर खणंदुसि। हाणे ॾीस मूं मितेरी ऐं हेॾा सतड़ी तोखे मूं रोकियो हो न त हिन सां न मिलंदी कर, न मिलंदी कर, पोइ बि तूं हिन सां मिलण खां बग़ैर रही नथी सघी। शल न घर खां ॿाहिरि निकिरा हा, पोइ भोलड़ी वांगुरु ठेंग टपा ॾींदी अची हिते धू थी करी हा। तूं हल घर हल, पोइ ॾिस तूं तोसां हशर छा थी कयां। पुफी छिती न थी, मां लस्सी वठण लाइ वञा पई त मितेरी मूंखे हिते मिली वई। तूं भले लस्सी खीर वठण जा बहाना करे घरां निकर, पर आख़िर घर त ईंदी न। तूं घर पहुच, ॾिसता तोसां हशर छा थी करा। जल्दी मोटी अच। मां पुफी सां नथी पुॼी सघां, मूंखां ज़ोर आई आहे माई। हाणे वापस घर पहुचा न तूं असांजे घर तमाशो ॾिसजांइ। सच में माई अमीरा वॾी ॾाइण आहे। हिन सां मुंहुं ॾियण वीचारी सोरठ जी त जाइ कोन्हे। हुकुम कर ॾातू खान, कंहिंखे लेटाइणो आहे? ॾातू खान तोजे लाइ असांजो सिर बि हाज़ुर आहे। जेकॾहिं भाउ मुछलाई न त बुकंदु कोन कढाईंदासीं। कम बि खमीसा अहिड़ो ई आहे। मच में घिरणो आहे, मच में अनवर। सुभाणे ईअं न थिए तव्हांखे तव अचे ऐं मयार ॾियो त ॾातू अॻुवाट ॿुधायो कोन ई बाहि में उछलाई। तुंहिंजो हुकुम खपे ॾातू खान। जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ ॿई राति बोरिंग वारे नंबर ते हलिया अचिजो। असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। पहुची वेंदासीं पर कम त ॿुधायो, उन तयारी सां था चओ न। करम खान जे वथाण तां करम खान जो ढोर कढणो आहे। करम खान छा थो सम्झे त ॿियनि जा ढोर काहे ऐं असांखे फासाईंदो ऐं असां चुप करे वेही रहंदासीं। जॾहिं करम खान जो पंहिंजो ढोर निकिरंदो न तॾहिं असां हुनखे साफ़ ॿुधाईंदासीं त ढोर असां वटि आहे, वठी ॾेखार। चइबो त करम खान सां हाणे खुली दुश्मनी कंदे। इन करे ई त चवां थो त सिर सां कफन ॿधी अचिजो। जे क़बूल अथव त असां तव्हांजो राति इंतज़ारु कयूं, न त असां निकिरी वञूं। असां पहुची वेंदासीं ॾातू खान। यार लाइ सिर बि हाज़ुर आहे ॾातू खान। हिन निभागी अमीरा मां त अहिड़ो फासी वई आहियां जो दिल चवे थी उनखे हिते घुराए चांहि में ज़हर ॾेई त रवानो कयां। अदा भाॼी जा इरादा ख़तरनाक था लॻनि, पाण ॿिन्ही खे टंगराईंदी। मितेरी थोरो सब्र खां कमु वठ, अकुल खां कमु वठ। इन सां त वधीक कमु ख़राब थी वेंदो। असां हथी काथी वेंदासीं। मूंखे छॾियो, तव्हां मूंखे इन माईअ जो हल ॿुधायो त हिन माईअ जो छा कजे। भाॼई इन माई सां न जेतिरो झेड़ो कंदीअ ऐं लुड़ कंदीअ ओतिरो हू तुंहिंजे ॻिचीअ में पइजी वेंदी। इन करे माई अमीरा सां कुर्ब प्यार ऐं मुहबत सां पेश अच, झेड़ो ई ख़तम थी वेंदो। कीअं जीअं हू माई जुतीअ सुधो अची खट ते वेही रहे। मितेरी इन सां झेड़े मां जान त छुटंदी, पर जे जुतीअ सुधो खट ते वेठी त मितेरी ओ मुंहिंजी सुणी, हाणे छॾ न झेड़े खे। वञ, ॾाढी बुख लॻी आहे सची। वञ मानी कर। तुंहिंजो इहो बिब ख़ुदा भरे, बाक़ी मुंहिंजे भरण जो नाहे। अञा हाणे त मानी खाधी अथी। हा, छा वक़्तु गुज़रियो आहे जो वरी मानी कयां? मूं तोबा कई, बस कई मानीअ खां। बुख ते गुज़ारो करे वेंदुसि, तूं रुगो होश में अच। मूंखे त अहिड़ी थी कावड़ चइजो। हाणे मां उन ॾींहुं होश में ईंदसि जंहिं ॾींहुं इन अमीरा जो सिर खणंदसि। बाबा साईं पहिरीं जो बंदोबस्त थी वियो। हुनखे वठी वञ, वञी पेरो धुर करे अच। मूंखे इहा ख़बर आहे त पेरो कंहिंजो आहे, पर पेरो धुर थियणु घुर्जे।
पर असां कोशिशि कयां थो पर सिज बि चढ़ी आयो आहे। माण्हूअ जो पेरो थोरे ई खणणो आहे, पेरो ढोर जो खणणो आहे। पोइ सिज भली किथे बि वञी पुॼे, निकिरण जी कर। सभ जो सभु अमरा वठी वञ। मूंखे पूरी पूरी पक आहे त पेरो वञी बचल जे ॻोठ ते पुॼंदो। तूं पेरीअ खे धुर वारो पेरो ॾेखार ऐं पोइ गाॾियुनि ते चढ़िया हलिया वञो बचल जे ॻोठ। उते वञी पेरीअ खे उते पेरो ॾेखार। उते पेरो मिले थो या नथो मिले, इहा जांच करे अचे मूंखे ॿुधाए। जी रेस हल मिठल हलण जी कयूं। बाबा बचल खान, असीं तव्हांजी हद खां वधीक इज़त कंदा आहियूं। तव्हांजे हिक इशारे ते पंहिंजी इहे सिसी वढराए छॾियो। बाबा साईं, जंहिं ॾींहुं ॾोही मां साबित थियुसि न, उन ॾींहुं तव्हांखे मुंहिंजो खून माफ़ हूंदो। बाबा साईं, हिन वक़्तु सांवल पाण खे चङो मुड़ुस सॾाइण लॻो आहे ऐं वक़्त खां पहिरीं सुक ते कपिड़ा लाहे बीठो आहे। ॾिसो न, तव्हांजे सिर जे करे जेकॾहिं असां कंहिंजी इज़त था कयूं, एतिराम था कयूं, इन जो इहो हरगिज़ मतिलबु कोन्हे त मां उन शख़्स खां डिॼां थो। इन करे तव्हां वॾा आहियो, मोतबर आहियो, वधीक सम्झी सघो था। इन खां वधीक मां कुझु बि नथो चई सघां, कुझु बि न। बग़ैर सबूत जे मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणणु बाबा साईं छॾे ॾियो। किथे ईअं न थिए जो मां तव्हांजी इज़त करणु छॾे ॾियां। सादिक सादिक बाबा, 2 मिंट मुंहिंजी बि त ॻाल्हि ॿुध। हाणे मां को उहो साबरीन ऐं मोहबती माण्हू न आहियां रहियो। हिननि माण्हुनि असली मूंखां उहे मोहबत वारा कम ई छॾाए छॾिया आहिनि। बाबा, हाणे कंहिंसां बि रायत न थींदी। पोइ हुन में भली ॾातू हुजे, पीराणो हुजे, सादिक हुजे या मुंहिंजो पुटु सांवल छो न हुजे। बाबा बचल खान, इन करम खान तव्हांजे अखियुनि जे मथां इंतकाम जी पटी ॿधी ऐं रवानो कयो अथई तव्हांखे। तव्हां हक़ीक़त खे कॾहिं बि सम्झी न सघंदव। तव्हांजे अखियुनि जे मथां जेका पटी इंतकाम जी ॿधल आहे न, उहा तॾहिं लहंदी जॾहिं तव्हां हिक बेॾोहीअ खे गुनाहगार सम्झी उनखे सज़ा ॾींदव। जॾहिं तव्हांजे साम्हूं हक़ीक़त साम्हूं आई न, त बाबा बचल तव्हांखे पछताइण जो बि वक़्तु न मिलंदो। सच थो चवांव, ॾिसजो तव्हां, मतां तव्हां सम्झो त मां कूड़ थो ॻाल्हायां। अल्लाह अकबर। परावा त परावा, पर पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि मां बि शनास ख़तम थी वई आहे। अफ़सोस। पीराणा, मां घड़ी खन आराम थो कयां। तूं वञ ॻोठ में ॾिसी आ त मेलो मतो या करम खान ढोर साए वेठो आहे। यार तूं घर ईअं त करम खान बि ढोर न साईंदी। करम खान जी इज़त वेनईअ में आहे त पहिरियों खणे ई न, छो त ढोर हुनखे मिलणो ई कोन्हे को, त पोइ पहिरियों खणी खामखा पाण खे बदनाम छो थो करे। ईअं त आहे, पर हाणे तूं कर आराम त मां जांच लही थो। ख़्याल सां
तोखे टंगरा न छॾनि। अहिड़ी अञा ताक़त कान्हे न, छो त पीराणो ख़बर अथई त जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। वाह इहा शइ बाबा तव्हां घबरायो न, जे ढोर असांजे ॻोठ में हूंदो त अव्हांखे ज़रूर मिली वेंदो, अव्हां परेशान न थियो। रस बचल खान असां करम खान ॾे बि न्यापो कयो आहे ऐं हो बि अचे पियो। बचल खान पहिरियों त हिन ॻोठ में आयो आहे न। बाबा मूंखे त लॻे थो करम खान ऐं मूंखे कंहिं विढ़ाइण जी कोशिश कई आहे, पर मां ईअं थियण हरगिज़ न ॾींदुसि। बाबा बीठा छो आहियो, वेहो मानी मानी खाओ, थक पटियो, करम खान बि अची वेंदो। जीअं ई करम खान पहुचे त इन मसइले खे ॻाल्हियुनि सां हल था करे वठूं। इहो त को मसइलो ई कोन्हे बाबा। फकीराणी मलाखड़ो वरी मची वियो। वाह 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 वाह, जेकॾहिं मलाखड़ो मची वियो पोइ त घोर ई घोर हूंदी। अड़े ॼट जा पुट तूं वञ ॿाहिरि दोल खणी वञी बचल खान जे उतां किथे दोल वॼाए। अहिड़ी त घोर मिलंदे जो सॼो साल पियो खाईंदे। छा थियो आहे फोग, एॾो तकड़ो पियो ॻाल्हाई? ख़ैर त आहे न? करम खान जो निकितो आहे ढोर, तो करम खान जा माण्हू धरणो करे अची बचल खान जे दर ते बीठा आहिनि। इहा ख़बर आहे असांखे, ख़बर आहे। इन्हनि जा फॾा कॾहिं बि असांखे सुख जो साह खणण कोन ॾींदा। हू विढ़ंदा पाण में, असांजो छा वञे? फुफी ऐं फुफड़ जो त साथ हो वञे। चरी असल में बाबा खे इहो खौफ़ आहे त इन चोरी जो इल्ज़ाम लॻंदो बाबा ते। अड़े चोरीअ जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां त कोन थींदो, पर हिते फॾा फसाद ख़तम थींदा ई कोन। जॾहिं माण्हुनि जा फॾा फसाद ख़तम थींदा त पोइ ख़ुशियूं थींदियूं न। अहिड़े माहौल में त ख़ुशियूं किथां थींदियूं? इन्हनि खे त हाणे असीं पिने सिने वात में गिरह विझूं था। पोइ ख़ुशियूं थियनि न थियनि, इन्हनि जी सिहत ते कहिड़ो असरु पवंदो? अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे। अमा फ़र्क़ु छो न पवंदो? जेकॾहिं तव्हां ख़ुशि त असां बि ख़ुशि। जेकॾहिं तव्हां वटि कुझु न हूंदो पोइ ज़ाहिर आहे असां बि बुख मरंदासीं न। असां त हलूं तव्हांजे आसरे ई अलाह जे आसरे, बाक़ी थोरो घणो पाड़े जे आसरे बि आहियूं। अड़े जेकॾहिं न चोरा अहिड़ी सोच रखी आहे त असां अहिड़नि हालनि में न हुजूं। तव्हां त सॼो ॾींहुं राति वतो था असांखे पिटींदा त अॼु मरूं त को ॿियो ॾींहुं थिए। फुफड़ तूं ऐं फुफी असांखे पंहिंजो सभिनीनि खां वॾो दुश्मन सम्झंदा आहियो। ओ मुंहिंजी अम्मड़, इन में को शक ई कोन्हे। ऐं तव्हीं त चओ था अॼु मरनि त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। तव्हीं त ख़ुशियूं मल्हायो, सॼे घर ते कब्ज़ो करे वेही रहो न। हल रे इहे दे रात जा खफ़्त ॾे ख़बर न तोखे न होश में आहीं या न? छो बिराणा अहिड़ो सम्झो अथई छा? भले 10 रातुनि जो उजागो बि हुजे न त बि मामूली खुड़क ते सुजाग थी पवंदो आहे। न तूं करे यार पोयों पेरो खणी बचल खान जे उतां किथे पहुची विया ऐं करम खान बि पोयों लॻो आयो अथनि। इन जो मतिलबु त करम खान हाणे पंहिंजो ॾाढ ॾेखारण जे लाइ ॻोठ जी तलाशी वठंदो। न तूं खान करम खान बचल खान सां दोस्तीअ जो हथ मिलाए चुको आहे। मथां बचल खान जे दोस्तीअ जो भरम रखंदे ऐं हुन ते एतबार करे ऐं हलियो वञे। विराणा तो करम खान खे अञा सुञातो ई न आहे। छाजी दोस्ती, छाजो भरम? इहो करम खान बचल खान जी इज़त ॻोठ वारनि जे साम्हूं किराइण थो चाहे। इहो बचल खान करम खान जी चालुनि खे तेसि ताईं न सम्झंदो जेसि ताईं बचल खान जी इज़त धूड़ में न मिलंदी। करम खान अव्हां यकीन कयो, जे अव्हां जी मैं हिन ॻोठ में हूंदी त अव्हांखे ज़रूर मिली वेंदी। मां त चवां थो ही कंहिं शरारत कई आहे तव्हां असांखे विढ़ाइण जे लाइ। बचल खान तो अञा ताईं हिननि खे तॾे ते आयल माण्हूअ जी इज़त करण न आहे सेखारी, पर हूअं बि इज़त वारो ई ॿिए जी इज़त कंदो आहे। करम खान ही नादान आहिनि, ग़रीब आहिनि वीचारा, उथिया वेठा ई न आहिनि। हुननि खे कहिड़ी ख़बर त तॾे ते आयल माण्हूअ जो आदरबा कीअं कबो आहे। बचल खान जॾहिं तव्हांजे ढोर जो पेरो
असांजे ॻोठ आयो त तव्हां तलाशी वठण लाइ ज़िद कयो हो, ज़िद। ऐं अॼु वरी मां थो चवां त तव्हां मूंखे पंहिंजे ॻोठ जी तलाशी ॾियो। करम खान जे तव्हां तलाशी वठण चाहियो था त असीं तलाशी ॾियण लाइ तयारु आहियूं, असीं इनकार कोन कंदासीं। बाबा बच्चल खान, तुझो त ही दिमाग़ ख़ाली थी वियो आहे, बड़ो थी वियो न, पर मुंहिंजो दिमाग़ कम करे थो, सवाल ही पैदा नथो थिए। ज़मीन ऐं आसमान हिकु थी वञनि, पर हिन शैतान खे ॻोठ जी तलाशी जेसि ताईं मां जीअरो आहियां वठण त कोन ॾींदुसि, छो त नांग जो कखियल त बची सघे थो, पर बाबा बचल खान मुंहिंजो थकियल करम खान नथो बची सघई। हाँ सादिक, खबरदार जो वधीक हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो अथई, मां जा ज़िंदा वेठो आहियां, ॻोठ जो वॾो मां आहियां, पग मुंहिंजे मथे ते आ, जॾहिं तुंहिंजे मथे ते पग अचे त पोइ पंहिंजा फ़ैसिला पाण वञी कजां। अली ख़ामोश, मूंखे ॻाल्हाइण ॾे। बचल खान सच चवंदा आहिनि त असुल असुल हूंदो आहे, जेकॾहिं ही असुल में तव्हांजे ॻोठ जो हुजे हा न त तव्हांजे फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी कॾहिं बि न करे, पर इहा त ख़बर ई नाहे न त ही अलाए कहिड़े नसुल जी पैदावार आहे। बस 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 कर करम खान, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ, मता मां होश विञाए वेही रहा है। छा जीड़े तू बकवास तो करे, मूंखे तो चए कम नसल तू आ। सादिक, तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई, मां चवां थो ख़ामोश रहो ऐं मुंहिंजे हिन तने जो ख़्याल कर। बचल, घणी तुझी इज्जत कयम, घणई तोखे बाबो बच्चल खान चयम, अज खां पोइ तू बच्चल ऐं बच्चल, तू मुंहिंजी इज्जत ऐं आबरू जो हिन शख्स जे हथों जनाज़ो तो कढाइण चाहीं, हिन तॾहिं ते हाणे मुंहिंजो बीहण नामुमकिन आहे। बचल, तुझो तॾो तोखे मुबारक, अॼु हिन शख्स जूं शैतान गिरियो, तोखे नज़र नथियूं अचनि, पर तमाम जल्द तोखे हिन शख्स जूं शैतान गिरियूं नज़र अची वेंदियूं त केॾो ई कमीनो शैतान शख्स आहे। पोइ तोखे बचल पछताइण जो को बि वक़्तु न हूंदो, न बचंदो ई तो वटि को बि वक़्तु। तव्हांजो तॾो ओही तॾो, मुबारक तोखे। साधक वञई थो, अलाई त्वार। करम खान, सादिक जी मार ख़बर न चार। ड्रामा
सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।